जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस आई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबऊस थी करे आया, अल्लाह जे रसूल मके वारनि ते तबलीग कई, उन्हनि हुज़ूर जो इनकार कयो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जो इनकार कयूं त असां तव्हांखे नबी तस्लीम नथा कयूं। पोइ अल्लाह ताला उन्हनि जे लाइ बि क़ुरान मजीद जे अंदरि ज़बरदस्त दलील व दलाइल बयानु फरमाया, पर उहो उनजी क़िस्मत आहे, को उन ते ईमान आणे थो को नथो आणे। क़बर जे अज़ाब जा इनकारी तव्हांखे मिलंदा त क़बर में अज़ाब न आहे, हुज़ूर जी नबूवत जा इनकारी मिलंदा, क़ुरान जा इनकारी तव्हांखे मिलंदा, अल्लाह जे वजूद जा इनकारी मिलंदा। दुनिया अहिड़नि माण्हुनि खां भरियल आहे। आई ॻाल्हि सम्झ में या न? पोइ रफ़्तन बरफ़्तन अल्लाह ताला उन्हनि खे दलील व दलाइल सां पंहिंजो मक़सूद ऐं मफ़हूम सम्झायो आहे। जीअं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो क़ुरान मजीद जे अंदरि बयानु थियल आहे सूरतुल बक़रा जे अंदरि। वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि अरिनी कैफ़ तुह्यिल मौता क़ाल अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी क़ाल फ़ख़ुज़ अर्बअतम मिनत तैरि फ़सुरहुन्न इलैक सुम्म जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़अन सुम्म दउहुन्न यातीनक साया वअलम अन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब जी ज़ात खां हिकिड़ो सवाल कयो। वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि अरिनी कैफ़ तुह्यिल मौता, मुंहिंजा रब इंसान जॾहिं मरंदो, मरण खां पोइ उहो जीअरो कीअं थींदो। इन में माण्हुनि लंबो चौड़ो बहस कयो आहे त हज़रत इब्राहीम इन सवाल खे कयो छो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबी आहे। यादि रखो, उलमाए अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे नबी मासूम हूंदा आहिनि। मासूम माना गुनाह हो त पंहिंजी जाइ ते, पर गुनाह जे इरादे खां बि पाक हूंदा आहिनि। तमामु अंबिया जी तरबियत ऐं अक़ीदा दुरुस्त करण वारी ज़ात जेका आहे उनखे अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम चइबो आहे। त नबीअ सवाल कयो रब्बि अरिनी कैफ़ तुह्यिल मौता, मुंहिंजा रब साईं जॾहिं इंसानु मरंदो आहे, मरण खां बाद में त ख़तमु थी वेंदो, उनखे दुबारा तव्हां कीअं ज़िंदा कंदो। त रब साईं अॻिते हज़रत इब्राहीम खे फरमायो क़ाल अवलम तुमिन, इब्राहीम इन शइ जे मथां तुंहिंजो भला ईमान न आहे छा, मरण खां पोइ मां रब जीअरो कंदुमि या न। त क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, हज़रत इब्राहीम बानप वारो जवाबु ॾिए थो पियो त मुंहिंजा रब साईं, मुंहिंजा करीम रब, रहीम रब, जॾहिं इंसान जो वजूद न हुयो उनखे वजूद तो बख़्शियो, उनजो नालो ऐं निशान न हुयो, उनखे वजूद ॾियण वारो तूं आहे, उनजे ॿाहिरां हसीन व ख़ूबसूरत शक्ल बणाइण वारो तूं आहे, अंदरि उनजे अंदरि मशीनरी फिट करण वारो तूं आहे, तूं त हर शइ ते क़ादिर आहे मुंहिंजा रब। पर क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, मुंहिंजा रब मां पंहिंजी दिलि खे मुतमइन करण जे लाइ सवाल कयो आहे। आई ॻाल्हि समझ में आहे न? अल्लाह ताला फरमायो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़ाल फ़ख़ुज़ अर्बअतम मिनत तैरि फ़सुरहुन्न इलैक सुम्म जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़अन सुम्म दउहुन्न यातीनक साया। मुंहिंजा ख़लील ओ इब्राहीम, 4 हिकिड़ा पखी खणी आ, उन्हनि चइनी पखियुनि खे ज़िबह कर, उन्हनि जो गोश्त पंहिंजो पाण में जमा कर, उन्हनि जो गोश्त कीमे वारी सूरत में बणाए हिक ॿिए में मिलाए, पोइ इन्हनि पखियुनि खे इन्हनि जो गोश्त ठाहे करे 4 हिसा तक़सीम करे हर हिकिड़े जबल जी कुंड ते रखणु तुंहिंजो कमु आहे। वरी इन्हनि मुअल पखियुनि खे ज़िंदा करण मां अल्लाह रब्बुल आलमीन जो कमु आहे। हज़रत इब्राहीम उहे 4 पखी खणी उन्हनि खे ज़िबह कयो, उन्हनि जे मथां जेके खलूं वग़ैरह उहे लाहे करे चइनी परिंदनि जे गोश्त खे कीमो करे चइनी जबलनि जी कुंड ते रखी आयो। हाणे विच ते इब्राहीम बीह करे जॾहिं रड़ करे थो, उहो पखी उन चइनी जबलनि तां गोश्त पंहिंजो पाण में मिले थो, उन्हनि जी रत वरी ठहे थी, खल उन्हनि जे मथां ठहे थी, याती नक साया, भॼंदा ऐं डोड़ंदा इब्राहीम जी तरफ़ आया। तॾहिं सुहिणे इब्राहीम चयो मुंहिंजा रब, जे तूं मारण ते क़ादिर आहे त मारण खां पोइ दुबारा वरी ज़िंदा करण ते बि तूं क़ादिर आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त अहिड़ा खोड़ दुनिया जे अंदरि माण्हू मौजूदु आहिनि, ख़ुदा उन्हनि खे मुदल्लिल दलाइल ॾेई करे क़ुरान मजीद जे अंदरि मज़मून सम्झायो आहे त बाबा हिन शइ जो मामिलो हीअ आहे, हिन शइ जो मामिलो हीअ आहे। ईअं असांजे हिन दुनिया जे अंदरि तव्हां असां सां गॾु रहण वारा मुस्लमान कलमो बि पढ़नि, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जे रसूल खे आख़िरी नबी बि तस्लीम कंदा, पर ख़ारिजी किताबनि जे मुताले सां एॾो अॻिते निकिरी विया जो अल्लाह जे वजूद जो इनकार करे वेठा। छा वाह, अल्लाह जे वजूद जो इनकार करे वेठा। साईं जेकॾहिं अल्लाह आहे त किथे आहे भला असांखे ॾेखारियो।
ये माण्हू सवाल कंदा पिया साईं तव्हां चओ था त रब हर जॻह ते मौजूदु आहे, ॾेखारियो त किथे आहे, असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे, असांखे को दलील ॾेई करे सम्झायो, असांखे कंहिं तरीक़े सां वाइद ऐं नसीहत, इहे बि असांजा भाइर आहिनि, उन्हनि जे लाइ बि असां दुआगो आहियूं त रब इन्हनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए, अलाह इन्हनि खे पंहिंजी मोहबत नसीब फरमाए, रब सां इन्हनि खे पंहिंजे मौजूदु हुजण वारो मामिलो उन्हनि जे ज़हननि जे अंदरि रखे त ख़ुदा जी ज़ात हर जॻह ते मौजूदु आहे। इहो अॼोको मामिलो न आहे, सदियुनि खां वठी करे इहो मामिलो हलंदो थो अचे।